जेकॾहिं के मुसलमान सां शादी करणी आहे त तोखे एनी हाउ यू विल हैव टू एक्सेप्ट टू इस्लाम। ऐं इहो माना स्टेट रिलीजन आहे, रियासती मज़हब आहे। त हिते जेको ट्यू नेशन थ्योरी जो जेको माना नैरेटिव आहे उहो बि उन बुनियाद ते बीठल आहे। त सुनीता माना उनखे उन बुनियाद ते तस्लीम कयो आहे। हाणे उन जा सोशल ऐं जेके सेंटिमेंट्स ऐं फीलिंग्स जेके उन सां कंसर्न थी वियूं, न पई रही सघे, इन करे हू हली वई। न त हिकिड़ी माउ जे लाइ सभु कुझु पंहिंजो औलाद हूंदो आहे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ियूं बि माऊं हूंदियूं आहिनि जंहिंजा 5 ॿार हूंदा आहिनि, औलाद जवान बि थी वेंदा आहिनि, त बि तलाक थींदा आहिनि, तलाकूं थी ईंदियूं आहिनि, घर टुटी ईंदा आहिनि। अहिड़ा हज़ारे केसिस मौजूदु आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त इहो को माना एॾो इम्पोर्टेंट पासो न आहे जंहिं ते माना ॻाल्हाइजे। हू जेसीं ताईं बीठी, शी वॉज कमिटेड एंड सिंसियर, हुन में स्ट्रगल कई, मैदान ते बीठी, ऐं जेतिरो कुझु हुन सां थियो। हाणे नथो थिए त ठीकु आहे, वेल एंड गुड, ख़ुशि रहे पंहिंजी ज़िंदगी में। ठीक है, मेहरबानी दीपक। अच्छा ॾिसो न, सुनीता जी जेका ॿी शादी थी त उन शादी जे ज़ाहिरा हवाले सां उन जो को ज़िक्र को अव्हां सां के ॻाल्हियूं के थी या तॾहिं को ज़िक्र न कयईं, छा ही ओचिते शादी कयईं छा? ख़बर त पइजी ईंदी आहे, कंहिं घर जो फ़र्द जॾहिं माना परे रहणु लॻंदो आहे या उन जूं माना जेके अॻूणियूं जेके माना कचहरियूं, गॾु वेहणु उथणु, इहे समूरियूं शयूं जॾहिं माना उन में दूरियूं पैदा थींदियूं आहिनि, डिस्टेंस क्रिएट थींदो आहे, त माण्हू खे सम्झ में अची वेंदो आहे। पर हाणे उन फ़र्द खे सम्झाइण जी माना जेतिरियूं बि शऊरी कोशिशूं वठे, नथो सम्झे त पोइ उनखे छा थो करे सघिजे। शादी उन कई, ख़बर पइजी वई, उन खां पोइ बि हाणे उन सां गॾु रहे थी, इहा बि सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई मौक़ुफ़ अचण खां पोइ। ठीक है। अच्छा दीपक, कुछ सोशल मीडिया ते कुछ मामला हलन पिया सुनीता जे हवाले सां, त अव्हां जे करे हुनखे जेके कुछ फंड मिलिया, जेके वंड हुन सां कई, या उनखे जेका नौकरी मिली आहे सरकारी, त चवनि था त उन खां वापसि वरिती वञे। उन हवाले सां अव्हां जो छा मौक़िफ़ आहे? ॿ शयूं आहिनि। ॾिसो त माना हिकिड़ो त माना हुन रजिस्ट कयो, मूंसां गॾु बीठी, ख़ुशियुनि या तकलीफ़ुनि में, कहिड़ी बि हालतुनि में, मजबूरी ते या माना पंहिंजी मर्ज़ी या चूंड ते या माना कमिटमेंट ते। त हुन जेके 5 साल मूंसां गॾु माना भोॻिया ज़हनी अज़राब में, जेको माना हुन पंहिंजो वक़्तु माना मूंसां गॾु गुज़ारियो या भोॻियो, हू बि साइकोलॉजिकल आइसोलेशन में रही हूंदी ऐं ॿियनि खोड़ माना दबाव ऐं जबर हेठि रही हूंदी। त हुन जेको रजिस्टर कयो, कोर्ट मां मैटर्स आया ऐं बिहाफ ऑन मी, माना मुंहिंजे बुनियाद ते माना डिसीज़ कोटा ते माना हुनखे जेका जॉब मिली आहे, त उहो मुंहिंजे ख़्याल में हुनजो सोशल राइट है। छो त इंसान में जेके समाजी माना फितरी हक़ न थींदा आहिनि, सोशलाइज़ ह्यूमनाइज़ थियण खां पोइ ई इंसान जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे समाजी शिकिल ॾिनी वई, सोशल राइट करार ॾिनो वियो। फितरी हक़ थींदा ई कोन्हनि। फितरत जे अंदरि इहो आहे त जेको ॾाढो थो गाबो, जीअं जंग जो कानून आहे, लॉ ऑफ नेचर आहे। त इन करे माना इहे शयूं आहिनि। सुनीता जी जॉब जेकॾहिं करे पई ॿियनि खे कंहिंखे बि मुंहिंजे ख़्याल में तकलीफ़ न रसणु घुरिजे, तकलीफ़ न थियणु घुरिजे। ऐं ॿिए जेके अलाउंसिस वग़ैरह अहिड़ा कुझु बि न आहिनि जेके हुनखे बेनिफिट्स हुआ, जेसीं ताईं गॾु ई रहे पई, उहो माना गॾियल हिकिड़ो कलेक्टिव माना हिकिड़ो बेसिक यूनिट हो। हुन में जेके बि शयूं इस्तेमाल में आयूं, उहो त मुंहिंजे ख़्याल में त हर घर में थींदियूं हूंदियूं, उन ते बि अरोध न थियणु घुरिजे। ठीक है। अच्छा दीपक साहब, हाणे अव्हां आख़िर में पंहिंजे इलाज जे हवाले सां कंहिंखे अपील चाहियो था ऐं अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? असांजे प्रोग्राम सिलसिला में अवाम आलो में पूरी दुनिया हिन वक़्तु मौजूदु आहे, ॾिसनि था ऐं ॿुधनि। आख़िर में जी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में मदू कयो, इनवाइट कयो। ऐं जेके बि व्यूअर्स आहिनि ॾिसनि पिया, सिंध में जेके बि असांजा हमदर्द आहिनि, हरदोखी आहिनि, दोस्त आहिनि, साथी आहिनि, जेके असां लाइ माना लिखनि पिया, वीडियोज़ रखनि पिया, कैंपेन हलाइनि पिया, उन्हनि सभिनीनि जो गॾियल मुतालबो या मुंहिंजो बि गॾियल मुतालबो उन्हनि जे वेसान समेत इहो आहे त बाबा सिंध गवर्नमेंट, होम डिपार्टमेंट इन रेस्पॉन्सिबिलिटी ज़िम्मेदारी खे महसूसु कंदे मुंहिंजो इलाजु ॿाहिरां कराइनि, जीअं आउं पंहिंजे पेरनि ते ॿीहर बि हली सघां। नॉर्मल ज़िंदगी अॻे वारी त न थींदी, पर घटि में घटि हलण फिरण लाइक़ु हूंदसि ऐं इकानमिकली आउं इंडिपेंडेंट थी ईंदसि, मुआशी ते कान भरो थी ईंदसि। मूंखे माना कंहिं ॿिए शइ जी ज़रूरत न हूंदी, को मूंखे ॾिए या किथां फंड हासिल थिए। हिकिड़ी इहा शइ जंहिंसां नंढड़े ॿार जो फ्यूचर बि ॻंढियल आहे, मुस्तक़बिल, उन जी तइलीम, उन जी ज़िंदगी
ज़िंदगी आहे जेके रंग ढंग आहिनि उन समूरो जेको मुस्तक़बिल जो जेको जहिड़ो सुवाल आहे उहो मूंसां ॻंढियल आहे, मुंहिंजे ठीकु हुजण सां ॻंढियल आहे। हिकिड़ो उनमें चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट ऐं चीफ मिनिस्टर ऐं ॿाहिरि वेठल जेके बि माण्हू आहिनि, ठीकु आहे, इंडिविजुअली माना उते माना इदारनि सां लाॻापे में अची कंसर्न थी करे एफर्ट्स वठनि था जीअं मुंहिंजो उते इलाजु मुमकिन थी सघे ऐं फंड रेज़िंग थी करे माना उते ई असांखे माना इलाजु घुरिजे थो, माना फाइनेंशियल हेल्प नथी घुरिजे त को माना फाइनेंशियल हेल्प कराए। जेके बि जेकॾहिं एफर्ट्स वठनि था, यूएसएड थी या ॿिया जेके माना आलमी जेके सिहत जा इदारा आहिनि जेके माना इंसानी हक़नि जी बुनियादनि ते हिते कमु था कनि, उहे माना हिन जो नोटिस वठनि, सिंध गवर्नमेंट वठे, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट ऐं ॿिया माण्हू जेके सरहदी वारा आहिनि उहे इहे कोशिशूं ऐं काविशूं वठनि त जीअं माना मुंहिंजो ॿाहिरां इलाजु मुमकिन थी सघे। ठीक है, वॾी महिरबानी दीपक, प्लीज हिकिड़ो सेकंड मौजूद रहिजो। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी, हिकु भेरो ॿीहर दोस्तनि सभिनी खे ऐं नंढी रिक्वेस्ट कंदा हलो त महिरबानी करे असांजो ही प्रोग्राम, असांजो ही आवाज़, ही वीडियोज़ पंहिंजे मुख़्तलिफ़ इनबॉक्स व्हाट्सएप ग्रुप दोस्तनि ॾे शेयरिंग कंदा हलो त जीअं प्यारे दीपक जो अव्हांजे हिकिड़े शेयरिंग सां बि तमामु वॾो हिकिड़ो साथ मिली सघे थो, आथत मिली सघे थी। जीअं मूं ज़िक्र कयो त दीपक सुनीता दर्द कहाणी किथे कंदी पुॼाणी, वो तारीख वक्त ॿुधाईंदो। पाण नथा ॿुधाए सघूं, न वरी पाण को फ़ैसिलो करे सघूं था, न वरी पाण उन ते कुझु वधीक ॻाल्हाए सघूं था, उहो हिकिड़ो कुदरती फ़ैसिलो आहे, किथे पहुचंदी, छा थींदो, छा न थींदो। हा, जेकॾहिं अहम जेको सवाल असांजो आहे त छा असीं दीपक खे पंहिंजे पेरनि ते बीहारे सघूं था? मुंहिंजे ख्याल में त नामुमकिन न आहे, मुमकिन आहे। उहो जेसीं ताईं पाण गॾिजी, भली सिंध सरकार केतिरी बि उनजी मदद करे, साकार करे, पर उहो बि असांजे हिकिड़े गॾियल आवाज़ सां थींदो। असां जेकॾहिं दीपक जी माली मदद जेकॾहिं नथा करे सघूं त असीं भला दीपक जी घटि में घटि आवाज़ तो ठाहे सघूं था, भला कुझु लिखी त सघूं था, भला कुझु चई त सघूं था। त असां उहो ई चाहियूं पिया त जेकॾहिं सिंध जो शौर दुनिया जी कुंड कुछ में जेके भी दीपक जा प्यारा प्रीन दोस्त अज़ीज़ माइट मिट संगी साथी जेके रहन था, जेकॾहिं दीपक खे पंजनि पेरनि ते बीहण ॾिसनि, वरी ॾिसण चाहिनि था, त मुंहिंजे ख्याल में त ही वक़्तु आहे। वक़्तु जीअं निकिरी वेंदो त पर सुभाणे वरी पछताव थींदो। अहिड़ा कई पछताव, अहिड़ा कई दुख, अहिड़ा कई ॾींहं ॾिसी चुका आहियूं त असीं छो न अॼु गॾिजी पाण दीपक जे लाइ आवाज़ गॾिजी उथारियूं त दीपक जो ॿाहिरि मुल्क में बहितरीन हिकिड़ो इलाज थी सघे ऐं दीपक बिल्कुलु सिहतयाब थी वञे ऐं साॻी पोज़ीशन में साॻियुनि पंहिंजनि पेरनि ते अची असां सां बीहे, असां सां मिले, असां सां खिले, असां सां कुॾे, असां सां मुस्कुराए। असीं उहो चाहियूं पिया, सिंध जो शौर जेकॾहिं चाहे पियो त गॾिजी आवाज़ दीपक लाइ उथारे। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू ते कंहिं ॿिए महिमान सां पाण हूंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम सिलसिलामत आवाम आदो में। ऐं दोस्तनि खे बार बार इहा रिक्वेस्ट कनि त प्लीज़ पंहिंजे पंहिंजे पेज ID मुख़्तलिफ़ दोस्तनि जे इनबॉक्स शेयर में शेयरिंग कंदा हलो हिन प्रोग्राम वीडियो खे। ऐं अॼोके महिमान दीपक राज जेको जंहिंजो हिन वक़्तु सिलसिला आवाम आदो में तफ़सीली जेका ॻाल्हि ॿुधी ऐं केस कंहिंखां ॻुझो न आहे, दुनिया खां ॻुझो न आहे, उन समेत प्रोग्राम के मेज़बान असगर बलानी खे ॾींदा इजाज़त। सिलसिलामत साथ सलामत। वॾी महिरबानी दीपक, वॾी महिरबानी, थैंक यू।